हाणे अवांखे अपडेट कयूं पिया उलमा फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती करण खिलाफ़ ठुलमी मज़हबी तंज़ीमनि जियो ऐं सुन्नी राब्ता कौंसिल जेकमाबाद पारां अलॻि अलॻि रैलियूं कढियूं। जियो अदला जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह सुन्नी राब्ता कौंसिल जेकमाबाद जे सदर हाफ़िज़ मोहम्मद मूसा सरकी जगवाणी में धारदार एहतजाजी रैलियूं कढी मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे अॻवाननि सैयद अब्दुल बासित शाह हाफ़िज़ मोहम्मद मूसा सरकी मौलवी इमामदीन चनू मौलवी ताज मोहम्मद भट्टी मौलाना इनायतुल्लाह महर सालार मीर हसन बुरो हाफ़िज़ शबीर अहमद सरकी हाजी कमरदीन सरकी मौलाना मोहम्मद आफाक हैदरी असंगर अली सरकी मौलाना एजाज अहमद उस्मानी एहसान अली सरकी हाजी मोहम्मद इस्माइल घुन्यू मौलवी प्यारो बुरो ऐं ॿियनि मीडिया सील सां ॻाल्हाईंदे चयो त स्वीडन हुकुमराननि इस्लाम ख़िलाफ़ इन इश्तिहार फैलाए रहिया आहिनि। हिननि चयो त क़ुर पाक जी बेहुरमती करे मुसलमाननि खे ललकारियो वियो आहे जेको आलिम दीन ते वार आहे। अहिड़ी गलीज़ हरकतूं नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। हिननि चयो त इस्लाम दीन ऐं क़ुर पाक जे तहफ़्फ़ुज़ लाइ पंहिंजा सिर क़ुर्बान करण खां कॾहिं बि पोइते न हटंदासूं। हिननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त स्वीडन खां सफ़ारती तालुकात ख़तमु कया वञनि।